नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त बिरा सिटी मां ख़बर ॾींदासीं। बिरा सिटी भरिसां ॻोठ अलारे तो बालादी में बिजली जो थंबो किरण सबब नौजवान फौत थी वियो। नौजवान नमतुल्ला बालादी पंहिंजी ज़मीन में किरल बिजली जूं तारूं कटाए रहियो हो त भर वारो बिजली जो थंबो संदसि मथां ओचितो किरी पियो। थंबे नौजवान हेठियां अचण बाद मौके ते ई फौत थी वियो। फौती नौजवान जो लाश तालका अस्पताल मुंतकिल कयो वियो, जितां ज़रूरी कानूनी कार्रवाई बाद लाश वारसनि वाले कयो वियो। फौती नौजवान ॿिनि मासूम ॿारनि जो पीउ हो, जॾहिं त संदसि घर पहुचण ते कोराम मची वियो। सिलसिले में नौजवान जे वारसनि ॿुधायो त ज़मीन ते बिजली जूं 11,000 वोल्टेज तारूं किरियल हुयूं, जिन खे हटाइण लाइ सेपको कंडियारो वारनि खे शिकायतूं कयूं पर कंहिं बि नोटिस न वरितो। बिजली जी तारुनि सबब ज़मीन ते कम करण मुश्किल बणियल हो। अॼु संदसि नौजवान ही बिजली जूं तारूं हटाए रहियो हो त संदसि मथां बिजली जो थंबो किरी पियो ऐं हू फौत थी वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।